सामान तो कहते सामान तक आए भावन सामान मुझे यार कुछ खैर सावन खाने कदे तो आई जेल में तेरा 12 नहीं थे मैं 12 नहीं आ हाँ कितने तो रही मुसाफिर खाने में यार मोट उतार का है अच्छी मोट रहो जिससे तुझी सेटिंग थे न तो खाने में वधीक सुखियो तो समझा बुध मुझो माँ पी मुझी ज़ाल मुझो पुत्र किथे तुके का खबर तुझे जेल वञण खां पोइ तव्हांजी वालदा सुतत गुज़ारी वई हाणे तव्हांजे वाल साहब जी का ख़बर कोन्हे तुंहिंजो वाल साहब जॻह खपाए हलियो वियो ख़बर न आहे त हिन महिल कहिड़े हाल में आहे किथे आहे मां तुंहिंजे वाल साहब सां तुंहिंजी ज़ाल ऐं तुंहिंजे पुट खे मिलायो हुयो पर यार हुन क़बूल न कयो अलाए छो माण्हू ग़लति फ़ैसिला कंदा तो वरी कॾहिं पंहिंजा सही फ़ैसिला कया आहिनि पर मुझी गैर मुझी पीढ़ी तो उन्हनि जे हथ रखंदा शादी आहे मुंहिंजो पुटु किथे आहे तुंहिंजी घरवारी जी मूंखे ख़बर पई पंहिंजे पीउ मां दर ते पई पर यार पीउ ऐं भाउरनि ॾाढी करे छॾियसि मूंखे भॼाई मिली हुई मां हुनजी मदद करणु चाहियो पर यार हुन साफ़ इनकार करे छॾियो ख़बर न आहे त अञा काॾे हली यार कुझु साल मां बि सऊदी हलियो वियो हुयुसि वापसी आयुमि ॾाढो मां हुन खे ॻोल्हियो पर मूंखे कोन मिलियो कुझु साल सऊदी में रहण खां पोइ बि ही हाल आहिनि दुनिया शुक्र आहे अलाह जो मां त महिनत मंज़ूरी करे कुझु रक़म गॾु कई उन मां ॿनी वारो वरितमि जॻह ठाहिरायो ऐं थोरो टाइम पास करण लाइ शुक्र आहे हीअ रोज़गी बि आहे पोइ पंहिंजे हक़ लाइ रोज़ी कमाए पंहिंजे मथे ते ठाहिरायो त ॿियो यार न छा खपे हा जाई दीवार ॿुधी थी मां 2 शादियूं कयूं सवाइ हा तूं सदाईं ईअं चवंदे न हिकु वक़्तु काफ़ी न आहे भला ॿुध त लाला ऐं कश्मीरी वारा था मूंखे ख़बर आहे यार सवाल सच पुछे मूंखे का ख़बर कोन्हे बावल मूंखे ॿुधाए मां तुंहिंजो नालो कोन खणंदुसि यार मां तो डिॼा थो छा दुनिया गोल आहे काॾे ईंदा छा कंदे रहनि सां मिली हिसाब किताब हिसो लाला वारा एॾा शरीफ़ आहिनि जो तुंहिंजो हिसो संभाले रखियो हूंदो है न सावल तूं मासूम न पर बेवकूफ़ आहीं लाला वारा हिसो त छा तोखे 1 रुपयो बल्कि 1 टेडी पाई न ॾींदा केतिरो तोखे सम्झायो हुन त तूं हुननि चवण में न लॻ लाला ऐं कश्मीरी वारा शैतान आहिनि शैतान लालच मूंखे अंधो करे छॾियो हो पर हाणे मां हुननि खे कोन छॾींदुसि हुननि मूंखे पुलिस जे हवाले बसि ईअं ई छॾे ॾिनो तूं छा पियो चाहीं रुपए जे पाण खे पुलिस जे हवाले कर या तुंहिंजी ज़मानत कराइणा न बाबा हू चालाक हुया आराम सां मसइले में पाण कढाए विया ऐं तोखे फासाए विया सावल सभु कुझु पर विञायो हाणे पछताइण मां कहिड़ो फ़ाइदो शायदि इहो मुंहिंजो नसीबु हुयो
यार असां पंहिंजी सभु ग़लतियूं नसीबनि में छो टंगींदा आहियूं? ॿुधो, अम्मा जी ख़बर किथे आहे? यार उते ई जिते पंहिंजे मोहल जो कब्रिस्तान अथव, पर मूंखे क़बर जी का ख़बर कोन्हे। कुझु पैसा मिली था सघनि? हाँ हाँ छो न, ही वक़्तु फिलहाल इहे अची सेवा सामान मिलंदो रहंदो आहे, कंहिं शइ जी ज़रूरत पवे हाज़िर आहे। अम्मा हेॾे वॾे क़ब्रिस्तान में ऐं एतिरी क़बरुनि जे विच में मां तोखे कीअं ॻोल्हियां? अम्मा मूंखे तुंहिंजी क़बर ॾेखारण वारो कोई कोन्हे। अम्मा मूंखे हिन वक़्तु हर ख़बर तुंहिंजी क़बर थी लॻे। अम्मा तूं मुंहिंजो आवाज़ु ॿुधी ज़रूरु मूंखे सॾु कंदी हूंदीअ, पर मां बदबख़्त तुंहिंजो आवाज़ु कोन थो ॿुधी सघां। अम्मा मुंहिंजूं ग़लतियूं मुंहिंजूं कोताहियूं मूंखे बख़्शिजांइ, मूंखे बख़्शिजांइ अम्मा। बॉबी अञा ताईं तुंहिंजा इहे शौक़ हलनि था पिया? शौक़ उहे हुजनि जेके सॼी उमिरि हलनि, बाक़ी मौसम वांगुरु बदिलजनि इहे शौक़ न, पर टाइम पास हूंदो आहे। शायदि तुंहिंजी नज़र ऐं यादाश्त ॿई कमज़ोर थी विया आहिनि जो हिन ताईं मूंखे न सुञातो थी। नज़र कमज़ोर न आहे थी, बाक़ी थोरो घणो वक़्त जे हिसाब ते मेमोरी ते असरु पियो आहे। शायदि गजनी जेका फिल्म हुई उन ॾिसण खां पोइ मूंखे बि गजनी वारो वायरस अची वियो आहे। ओ नो, ओ माय गॉड, तूं मूंखे यकीन नथो अचे। आई कैन नॉट बिलीव इट। सावल तूं? बाक़ी जेल जे असां सख़्तु नफ़रत आहे। आई हेट जेल, तॾहिं मां तोसां मिलण न आयो आहियां। हाँ हे कुझु पैसा वठि, कमु ईंदई। बॉबी मां हिते तो वटि हिन पैसनि जे लाइ न आयो। हे पैसा तोखे रखणा पवंदा, छो त ही तुंहिंजा आहिनि ऐं तुंहिंजे सामान मां निकिता आहिनि। ही वठो, ही मूं अव्हांजी अमानत सम्झी ख़र्च करे छॾिया हुया। हाणे ही तव्हांजी अमानत मां तव्हांखे ॾियां थो। टेक इट। बॉबी ॿिया किथे आहिनि? मुंहिंजो उन ॾींहं खां वठी कंहिंसां बि तालुक़ु न आहे रहियो, ख़बर न हिन महिल किथे हूंदा। बाक़ी तुंहिंजो हिसो उहो मूं हुननि खां ज़बरदस्ती वरितो हुयो, जेको मूं वटि हिन महिल बि मौजूदु आहे। तूं परेशान न थी,
आई मीन डोंट वरी। मूंखे पैसा न खपनि, मूंखे हुननि सां मिलणो आहे। मां हुननि खां पुछणु थो चाहियां त मूं अकेले खे छो सज़ा मिली, जॾहिं त कश्मीरी ऐं लाला बि इन कम में असां सां गॾु शामिल हुया। मूंखे इन मां कढी छॾ, छो त अवां मूंखे ज़बरदस्ती कास्ट कयो। मां हिन में महिमान अदाकार हुयुमि, आई मीन गेस्ट एक्टर। मां पकड़िजी पियुसि त सभिनी मुंहिंजो साथ छॾे ॾिनो। इहो असां सभिनी जे हक़ में बहितर हुयो सावल। जे असां सभई पुलिस जे नज़र में अचूं त असांजी हिन कई कमाई ते पाणी अची वई आहे। प्लान ठाहियोसीं असां, हमरा ते हमिलो कयोसीं बि असां, पैसा बि असां फुरियासीं ऐं हरू भरू पुलिस जा शादमाना थी वञनि। सावल तूं सम्झे छो नथो? आई मीन वाई यू नॉट अंडरस्टैंड? मूंखे कुझु न आहे सम्झणो। हूअं बि तूं त मज़नि में वेठो आहे न। जेल जी तकलीफ़ूं छा हूंदियूं आहिनि उहा मूंखे ख़बर आहे, बोबी, मूंखे। भला मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो मां जेल जूं सख़्तियूं ऐं तकलीफ़ बाबति सोचियां। ऐं हे जेके तूं मज़ा ॾिसे थो न, इहे मां पंहिंजे हिसे में ठाहिया आहिनि। आई मीन छॾ आई मीन खे, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मां भला छो ॻाल्हि ॿुधां? बचपन में मां तक़रीबन सभु ॻाल्हियूं वॾनि खां ॿुधियूं ऐं कुझु पढ़ियूं हुयूं। बाक़ी तूं छा ॿुधाईंदे मूंखे? बोबी, अॼुकल्ह छा? अॼुकल्ह जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी टीवीअ ते असां ज़हनी मरीज़ थी विया आहियूं। इन लाइ मूंखे वधीक टेंशन न ॾी। आई मीन बोबी, मूंखे लॻे थो त तोखे मूंसां मिली ख़ुशी न आहे। मूंखे हलणु खपे। शायदि मूंखे ख़ुशी न थी हुजे, छो त तूं माज़ीअ जो किताब जो कसो वरितो आहीं। पोइ बि मां तोसां ख़ुशीअ सां मिलियुमि ऐं तोखे सुञातमि। महिरबानी करे सुभाणे अचिजांइ, तोखे तुंहिंजो हिसो मिली वेंदो। जंहिं दौलत मुंहिंजी ज़िंदगी जा 18 साल मूंखां खसे वरिता, मूंखे न आहे ज़रूरत उन दौलत जी। हाणे हीअ दुनिया 18 साल अॻु वारी न आहे। तोखे क़दम क़दम ते नोटनि जी ज़रूरत पवंदी। मथां हे जेको राकास मंडराए थो न, मुंहिंजो मतिलबु कोरोना, जे ही वायरस लॻी वई न त तोखे विख विख ते लखनि रुपयनि जी ज़रूरत पवंदी। आई मीन जी फरमायो। मां तव्हां लाइ छा थो करे सघां? मां सावल। सावल? आदिल, मूंखे सुञाण। मां सावल। जल्दी पुराणो थी वई। जेका मूंखे गुज़री आहे उहा मूंखे ख़बर आहे। 18 साल केॾा डिघा थींदा आहिनि उहा मूंखे ख़बर आहे। आदिल, 18 साल कीअं गुज़ारिया आहिनि उहा मूंखे ख़बर आहे। हर साल में 12 महीना, 52 हफ़्ता, 365 ॾींहं, कलाक, मिंट, सेकंड, आदिल, ये सभु ॻणींदे ॻणींदे मुंहिंजो ई हाल थी वियो आहे। ग़लति कमनि जो अंजाम इहो ई हूंदो आहे सावल। आदिल, ज़रीना किथे आहे? हुन वटि ॾाढो ॻोल्हियो आहे। ॻोल्हो त ज़िंदा माण्हुनि खे आहे, मौर त क़ब्रिस्तान में सुता पिया हूंदा आहिनि। छा?
मुंहिंजी गिरफ़्तारीअ खां पोइ जॾहिं हुन वीचारे खे कंहिं बि क़बूल न करे उहो वीचारे ख़ुदकुशी करे छॾी। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इहो सभु कुझु तुंहिंजे करे थियो आहे सामने। जी मुझे असांजी शादी जो इतिहास न कंदा त असां कोर्ट में वञी निकाह न कयूं आहे। ऐं जेकॾहिं तव्हां निकाह कयो घटि में घटि हुनजी हिफ़ाज़त त करी आहे। छो ग़लति रस्तनि ते हली पियो? का ख़बर न आहे, बस दिमाग़ खे हिकु ई सिद्ध हुयो त गुनाह कयां कयूं ऐं हुनजी सज़ा भुगते न। जवानी आज़ादी रिश्ता सभु त विञाए वेठो आहियूं। हा आदिरा मुंहिंजो पुटु किथे आहे? आदिरा मूंसां मिलायो नथी। मां पंहिंजे पुट सां मिलण लाइ टपियो आहियां। जल्दी कर किथे किथे मुझे दम में निकली वञे। मां हुनखे हथ लाइण थो चाहियां। मां हुनखे महसूसु करणु थो चाहियां। मां हुनखे पंहिंजे सीने सां लॻाइण थो चाहियां। आदिला मूंखे पंहिंजे पुट सां मिलाए। आदिला जल्दी कर, आदिला जल्दी कर, किथे ख़ुशी में मुंहिंजो दम न निकिरी वञे। पर अॼु छो न? सुभाणे कीअं ॾिठो आहे आदिला? सुभाणे एॾो परे त न आहे जिते 18 साल पुट खां परे रहिया आहियूं। हिते चङी कलाक न बि गुज़री वेंदा। आदिला मां ख़ुशी में मरी न वञा। ॾिस त मुंहिंजी दिलि हिन कमज़ोर जिस्म जे अंदरि टपा थी पई थी। वो शहर खां ॿाहिरि वियल आहे। सुभाणे तो अची वेंदो। कश्मीरी एलिया रोज़ ख्वाब में ॾिसंदो आहे नींदी वेठो आहे। घर आए महिमाननि सां ईअं ॻाल्हाइबो आहे कश्मीरी? वरी छा मेकअप करे ॻाल्हाइबो आहे? अचु वेह हिते। छो विया? चांहि ठाहींदुसि मां अॻ में। हिन जाइ खां अलावा ॿियो छा छा ठाहियो थी कश्मीरी? तोखे छो ॿुधाए? हाणे देखिया नज़र
जेको कुछ भी ठाहियो आहे न मूं पंहिंजे हिसे मां ठाहियो आहे। ऐं तुंहिंजो बॉबी वटि आहे, मां हुन सां मिली आयो आहियां। पोइ भला इहो झंग मिले वांगुरु छो थो तके? मूंखां बि सो वठंदे छा? मां तोखां रुॻो एतिरो पुछणु आयो आहियां त तव्हां मुंहिंजो साथ छो छॾियो? सामल ॻाल्हि ॿुध, हर कंहिंखे पंहिंजी इज़त प्यारी आहे बाबा। तो जहिड़े चोर डाकू लुटेरे सां मां पंहिंजो तालुक छो रखां? मां त हाणे बि परेशान आहियां, कंहिं तोखे ॾिठो त न आहे ऐं मां मुफ़्त में बदनाम थी वियुसि। कश्मीरी, नवसार जे हिन ठाठनि में जेको तूं रहे थो न पियो, इहो सभु मुंहिंजी कुर्बानीअ करे आहे। मूं ते एहसान न जताए बाबा, इहो त अॻु में ई तय हुयो, जेको पकड़िबो उहो लोड़ींदो। जे हिन में सज़ा तुंहिंजे मुक़दर में लिखियल हुई त हुन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? कश्मीरी, लाला किथे आहे? बोबी मुंहिंजी एड्रेस ॾिनई, बाक़ी लाला जी न ॿुधायई छा? कश्मीरी, बॉबी तव्हांजे बारे में कुझु बि ॿुधाइण खां साफ़ इनकार करे छॾियो। त मूं ताईं कीअं पहुतई? चवंदा आहिनि त अंधनि मुल्तान ॻोल्हे लधो हुयो, मुंहिंजूं त ॿई अखियूं सही सलामत आहिनि। त मूंखां छा थो पुछी? वञी पाण ॻोल्हे लहिसि न। कश्मीरी, इहो लापरवाहीअ सां चाकूअ खे मीने ते टुंबी न कर। ओ सामलड़ा ॿीहर ईअं मिलण जी कोशिश न कजांइ। महिरबानी करे पंहिंजो जान छॾ मुंहिंजी। मामू मूंखे ॿुधायो त मुंहिंजो पीउ मूंसां मिलणु आयो आहे। हा नूज, माया तुंहिंजो बदनसीब पीउ। ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो तोसां को बि तालुक़ु कोन्हे ऐं न वरी मां चाहियां थो त असांजे रिश्ते जी कंहिं ॿिए खे ख़बर पवे। अॼु मूंसां मिलणु आयो आहीं, ॿीहर मूंसां मिलण जी कोशिशि बि न कजांइ, सम्झई? पुट, मां बि इंसान आहियां, हर इंसान में का न का ख़ामी हूंदी आहे। तूं इंसान आहीं या शैतान आहीं, मुंहिंजो तोसां को बि तालुक़ु न आहे। इख़्तिलाफ़नि जे बावजूदि कंहिंसां एहतराम सां पेश अचणु कमज़ोरी न, पर ख़ानदानी हुजण जी निशानी आहे। मुंहिंजो पीउ हिकु चोर हुयो जेको जेल में सज़ा काटणु वियो हो, त पोइ मां कीअं ख़ानदानी थींदुसि? हा, मां मञा थो त मां तुंहिंजो गुनाहगार आहियां, पर हाणे वक़्तु पहुचे त कोन मोटंदो जो मां इहो सभु कुझु सुधारे सघां। छा सुधारींदे? हा, मुंहिंजी माउ मूंखे मोटाए ॾेई सघंदे? जेका दुनिया वारनि जा ज़ुल्म सितम सही ख़ुदकुशी करे मूंखे अकेलो छॾे हली वई। मुअल वापसि काथे ईंदा आहिनि अनुष? त पोइ बसि ॻाल्हि ख़तमु, तूं हाणे वञी थो सघे। पुट, जे विरहाइण लाइ ॿियो कुझु न हुजे त ॾुखाइलनि जा ॾुख बि विरहाइबा आहिनि। कंहिं ॾुखाइल जे भर में वेही हुनजो ॾुख ॿुधण बि वॾो कमु आहे। मूंखे का ज़रूरत न आहे तुंहिंजा ॾुख ॿुधण जी। मां तुंहिंजो पीउ आहियां ऐं मुंहिंजे लाइ इहा वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं मुंहिंजो वस पुॼे न सांवल साहब, त मां शनाख्ती कार्ड मां बि तव्हांजो नालो ख़तमु करे छॾियां। दुनिया में फ़रिश्तनि बि ग़लतियूं कयूं, मां त वरी बि इंसान आहियां ऐं पंहिंजे कयल गुनाह जी सज़ा काटे आयो आहियां। ॾिसो,
मूंखे इहे दर्द भरिया डायलॉग ॿुधाए मुतासिर करण जी कोशिशि न कयो। अॼु हिते आया आहियो न, आईंदा हिते अचण जी बि कोशिशि न कजो कॾहिं, सम्झ? सॼी मां पाण खे नवाब सम्झंदो हुयुसि। अॼु ख़बर पई मां त फ़क़ीरनि खां बि वधीक फ़क़ीर आहियां। चई त मुंहिंजे पुट मूंखे माफ़ी ॾियण खां इनकार करे छॾियो। पंहिंजनि खे परचाइण में टाइम लॻंदो आहे सावल। हा पुट, सावल औलाद पैदा थियण छड़ते ई असांखे झुकाए छॾींदी आहे ऐं हुनखे पंहिंजी हंज में खणण लाइ असांखे झुकणो पवंदो आहे। कुझु ॾींहं छॾे वरी मिलण जी कोशिशि कजांइसि। चवंदा आहिनि त वक़्त सां गॾु हर ज़ख़्म भरिजी वेंदो आहे। अगर हक़ीक़त इहा आहे त असां दुख खे क़बूल करे उन सां गॾु जीवन सिखूं। सावल तूं अञा ताईं जीअरो आहे छा? मां त सोचियो जेल में मरी खपी वियो हूंदे। तोखे मारण खां अॻु मां कीअं मरंदुसि लाला? तूं मूंखे मारींदे? तो हुन फूसड़ी वारी कार कई आहे। चवंदी न आहे वण खे होशियार थी जाए, मां उॾाम आए थी। वॾो गुरूर आहे तोखे पाण। मां हिनखे गुरूर न, पाण ते भरोसो सम्झंदुसि। मुंहिंजे ख़्याल में त इहो बि गुरूर आहे। ज़रूरी न आहे त मां तुंहिंजे ख़्याल जो एतिराम कयां। मां पंहिंजे मर्ज़ीअ जो मालिक आहियां। तुंहिंजो हिसो बॉबी वटि आहे। जे वठी सघेसि थो त वञी वठेसि। चोरी ऐं पैसनि वारो हिसो मूंखे मिली चुकियो आहे। व्याज सूधो वठेसि। तुंहिंजा पैसा हुन एतिरा साल रखिया आहिनि। तुंहिंजनि पैसनि ते अलाए केतिरो कमाए चुको हूंदो। मुंहिंजो पैसो हुन बैंक में रखियो हुयो ऐं उतां हुन मूंखे तमामु सुठी रक़म ॾियारी आहे। इहो वरी कॾहिं खां वठी एतिरो ईमानदार थियो आहे। बहरहाल मूं वटि तुंहिंजे लाइ हिकु सुठी ऑफर आहे। जेकॾहिं क़बूल करें त तमामु घणो पैसो कमाए सघे। क्यों? तूं रुगो हराम जो धंधो ई करे सघीं थो लाला। मार हीअ त मेह वारी कार थी। हलड़ी पुछ कारी, पाण सॼी कारी। लाला तो मूंखे न ग़लति पासे हिलाड़ियो, जंहिंजे करे मां पंहिंजी ज़िंदगी जा ख़ूबसूरत 18 साल विञाए चुकियो आहियां ऐं ॿियो बि सभु कुझु। हाणे 18 साल ऐं ॿियो सभु कुझु मूंखां भराइण आयो आहे छा? हल बाबा हितां टर बुराई। मां वरी कहिड़ो तुंहिंजे घर जा भाती अगवा करे तोखे ॾोह में शरीक करण ते मजबूर कयो। तोखे ॾोकड़नि जी ज़रूरत हुई, तॾहिं मजबूर थी अची मूं वटि ॾियार में फाथे। हाणे वरी मूं लाइ इज़राइल थी अची मथां पहुतो आहे। मतिलबु तोखे अंदाज़ो हुयो त मां फासंदुसि?
छो अणॼाणे छा? नंढड़ो पितकड़ो ॿार आहे जो तोखे का ख़बर न पई पवे? सोली सिंधीअ में ईअं खणी चवां पाण खे सियाणो ऐं चालाक सम्झंदो आहीं। चवंदा आहिनि त सियाणो कांव बि टंगो फासंदो आहे। सावण हाणे हिन पुराणे ॻाल्हियुनि खे विसारे छॾ ऐं हीअ वञी बचियल सजल ज़िंदगी सुकून सां गुज़ार। मुंहिंजो तूं कुझु बि नथो बिगाड़े सघे, पर मां तुंहिंजो घणो कुझु बिगाड़े सघां थो। मूंखे धमकी न ॾे। मूंखे धमकियुनि ॾियण जी आदत न आहे सुरीला। चवंदा आहिनि त भौंकण वारो कुतो खाईंदो न आहे। मां सिर्फ़ु हिकु ॻाल्हि कंदुसि, वापसि जेल में पइजी वेंदे पंहिंजी बचियल सचियल ज़िंदगी वञी सुकून सां गुज़ार। मुंहिंजे घाटे में न पो। हिन दुनिया जा ॾुख सुख महदूद वक़्त जा आहिनि, पर आख़िरत वारा हमेशा जे लाइ आहिनि। तंहिं करे हिन दुनिया जी तकलीफ़ुनि खे नाजाइज़ तरीक़े सां ख़तमु न कयो बाबा। पंहिंजी आख़िरत न विञायो बाबा। तव्हां परेशान था लॻो बाबा, छा मसइलो आहे तव्हांजो? दीद नथी पवई या हरू भरू नथो सुञाणे लाला? तूं केरु आहीं बाबा? छा तूं वाकई सुधरी वियो आहे या हिन अलाह जे घर में बीठो नाटक थो करे? आहिस्ते बाबा आहिस्ते, ही अल्लाह जो घर आहे, हिते आवाज़ बुलंद नाहे कबो बाबा। लाला मां सावल आहियां, सावल सुञाण मूंखे, जंहिंजी ज़िंदगी तो तबाह कई। मासी हिकु भेरो वरी अखियुनि जे अॻियां अची वियो। लाला माज़ी कॾहिं बि न आहे विसरंदो। हीअ मस्जिद बि हराम ऐं पैसनि मां ठहिराई हूंदई न? तोखे ॻाल्हाइण जो पूरो हक़ आहे सावल। मां तोखे पंहिंजे सिर मनो कॾहिं बि कोन कंदुमि। सचाई आहे जंहिं चोरी ऐं क़त्ल जी सज़ा तोखे मिली, मुंहिंजी त उन ज़िंदगी बदिलाए छॾी आहे। उन्हनि सभु कुझु मुंहिंजो ख़तमु थी। उन ॾींहुं पाड़े में बाहि लॻी,
बाहि मुंहिंजे बंगले खे वकोड़ो वई। मुंहिंजो सॼो ख़ानदान ख़तम थी वियो ऐं मुंहिंजे उन बंगले मां 18 लाश निकिता। 18 लाश सावल ऐं सावल उन ॾींहुं लाला जो अंदरि बि सड़ी खाक थी वियो। इहो सॼो मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिसी पंहिंजो सॼो होश विञाए वेठुमि। जॾहिं होश ऐं हवास कमु करणु लॻा त पाण खे हिन ख़ुदा जे घर में हिन मस्जिद में ॾिठुमि ऐं हिन ई मस्जिद में पनाह वरिती सावल। लाला अल्लाह वॾो जब्बार ऐं कहार थी ऐं वॾो रहीम ऐं करीम बि थी। अल्लाह मूंखे हिकु नई ज़िंदगी बख़्शी आहे। मूंखे न मस्जिद में पनाह ॾिनी। मूं जंहिं सां बि नाजाइज़ी कई हुई उन्हनि सभिनि खां माफ़ी वरिती आहे। सुठो थियो त अॼु तूं बि अची वएं सावल। मूंखे माफ़ कर, तूं बि मूंखे माफ़ कर यार। मां केरु थींदो आहियां कंहिंखे माफ़ करणु वारो? बख़्शण वारी ज़ात त मुंहिंजे रब जी आहे। बेशक, पर असां ते सावल इहो अल्लाह ताला जो हुकुम थियल त पाण खे हर कंहिं खां बख़्शरायो। मूंखे माफ़ कर। जॾहिं रब माफ़ करे थो त पोइ मां केरु थींदो आहियां? लाला मूं तोखे बख़्शो। इहो त तो मूं ते एहसान कयो सावल। बैंक में रखियमि थी सघियो हाणे डबल ट्रिपल अञा वधीक थिया मूंखे बैंक जा हराम पैसा न खपनि। तो कहिड़ो हिसो हिलार चोरी बि हराम आहे, व्याज बि हराम आहे। मूं तोखे चयो हो न त कॾहिं ॿीहर हिते अचण जी कोशिशि बि न कजांइ। अरे यार छॾ न, छो तो हरूभरू एॾो बेरुखी सां पेश अचे?
ख़बर न आहे यार, तूं अलाए कहिड़े क़िस्म जी ॿोली सम्झंदो आहे। अनुज पुट, बसि, ॿियो कुझु बि न। हिन वक़्तु हिते छो आयो आहीं इहो ॿुधाए। अनुज, असां ॿई गॾु रही था सघूं? जॾहिं असांखे पाण में तालुक़ु ई न आहे रखिणो त गॾु रहण जो सवाल ई पैदा नथो थिए। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध पुट। हथ हेठि लाइ। अनुज, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। मूं चयो न, मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। दरगुज़र करणु सिखो पुट। जंहिं ॾींहुं असां दरगुज़र करणु सिखी वेंदासीं ऐं साम्हूं वारे खे सम्झणु सिखी वेंदासीं, उन ॾींहुं ज़िंदगी जा घणा ॾुख ख़तमु थी वेंदा। रिश्ता ख़तमु इन लाइ थींदा आहिनि त हिकु पंहिंजो मसइलो बयानु न आहे करे सघंदो ऐं ॿियो वरी सही सम्झी न आहे सघंदो। एॾी नफ़रत थई मूंसां? हा, मूं वटि लफ़्ज़ बि कोन्हनि बयानु करण जे लाइ। ॿुध, शादी कई अथई? हा। औलाद? 2 पुट। पुट, मां उन्हनि सां मिली थो सघां? सॉरी। तूं त सफ़ा मारे छॾियो यार। हाणे मां काॾे वञा? तूं शायदि मूं वटि सहारो थो ॻोल्हे। शायदि, छो त औलाद माउ पीउ जो सहारो हूंदी आहे न। ऐं जॾहिं मूंखे सहारे जी ज़रूरत हुई, उन वक़्तु तूं किथे हुई? मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पुट। तोखे भला ज़लील थियण में मज़ो थो अचे छा? हाँ, छो थो मूंखे गुनाहगार करे? हलियो वञे तां। ॻाल्हि ॿुध, मूं वटि कुझु रक़म आहे, उहा मां तोखे ॾियणु थो चाहियां, छो त मूंखे उन जी ज़रूरत न आहे। तूं मूंखे लालच थो ॾें? न, बसि असांजी सोच अलॻि आहे। मूंखे तुंहिंजी सोच सां मुतफ़िक़ न आहे थियणो। हा, इहो तुंहिंजो हक़ु आहे, पर जे इन रक़म जी तोखे ज़रूरत न आहे त पोइ मां पंहिंजे पुटनि खे ॾेई थो सघां न, छो त ॿियो को बि मुंहिंजो वारिस कोन्हे। इहा रक़म ज़रूरु हराम जी हूंदी ऐं तूं चाहीं थो त मां पंहिंजी औलाद खे हराम खारायां। ॾिस, मां वञा थो ऐं हाणे महिरबानी करे मूंखे पोयां सॾु न कजांइ। वञण खां अॻु में हिकु भेरो भाकुर न पाईंदी? थी थो सघे अॼु खां पोइ न मिली सघूं। मूं वटि फज़ूल ॻाल्हियुनि जे लाइ वक़्तु कोन्हे। ज़िंदगी मूंखे हिकु अहिड़े मोड़ ते बीहारियो आहे जिते मुंहिंजे चो तरफ़ मौत थो पियो थिए। मूंखे पंहिंजी ज़िंदगी परवाह न आहे। मूंखे ग़लती आहे हिन मासूम जी, जेको बिना कंहिं गुनाह जे ख़तरे सां मुंहुं ॾेई रहियो आहे। मां भॼी भॼी थकिजी पई आहियां। हाणे मूं में हिमत कोन रही आहे। मुंहिंजे लाइ हर रस्तो बंदि थी वियो आहे।
अॼु न सुभाणे मां उन्हनि जे हथ लॻी वेंदसि। मूंसां गॾु इन मासूम खे बि मारे छॾींदा। हीअ लेटर जंहिंखे मिले रब जे वास्ते उहो मुंहिंजे हिन मासूम पुट खे सहारो ॾे। हीअ यतीम खे सहारो ॾियण वारो जन्नत में नबी पाक जे घर में हूंदो। सहारे जी तो मूंखे भी ज़रूरत आहे, पर हाणे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हीउ मुंहिंजो सहारो बणिजी आयो आहे या मां हिन जो सहारो थो बणिजां।